नाज़रीन सां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त मज़ार कायते नारेबाज़ी जो नवाज़ लीग अॻवान मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर समेत ॿ नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। नवाज़ लीग अॻवाननि मरियम नवाज़ सफ़दर समेत ॿियनि जे ख़िलाफ़ कराची जे ब्रिगेड थाणे ते केस वकास नाले शहरी जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो आहे। पुलिस कैप्टन रिटायर्ड सफ़दर खे मुक़ामी होटल मां गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंखां पोइ पुलिस खेसि अज़ीज़ भट्टी थाणे ते मुंतक़िल करे छॾियो आहे। मरियम नवाज़ जो चवणु आहे त पुलिस होटल जे कमरे जो दरवाज़ो तोड़े सफ़दर खे गिरफ़्तार कयो आहे। नाज़रीन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त मज़ार कायते नारेबाज़ी जो नवाज़ लीग अॻवान मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर समेत ॿ नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। नवाज़ लीग अॻवाननि मरियम नवाज़ सफ़दर समेत ॿियनि जे ख़िलाफ़ कराची जे ब्रिगेड थाणे ते केस वकास नाले शहरी जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो आहे। पुलिस कैप्टन रिटायर्ड सफ़दर खे मुक़ामी होटल मां गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंखां पोइ पुलिस खेसि अज़ीज़ भट्टी थाणे ते मुंतक़िल करे छॾियो आहे। नाज़रीन मरियम नवाज़ जो चवणु आहे त पुलिस होटल जे कमरे जो दरवाज़ो तोड़े सफ़दर खे गिरफ़्तार कयो आहे।